नाज़रीन, हैदराबाद में सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी के कॉन्ट्रैक्ट मुलाज़मन जी पघारन में वाध की खुशी में पीपल्स मजदूर यूनियन तरफा तकरीब मुनक़िद कई वई। तकरीब में शरीक मुलाज़मन खुशी में मिठाई तक़सीम कई। उन हवाले से ॾिसूं था मुदस्सिर अब्बास जी ही रिपोर्ट। जो ही प्रोग्राम असांजी जेका तकरीब कोठाई वई है वह पीपल्स मजदूर यूनियन सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी की तरफा कोठाई वई है, जैं खास मकसद है तो असांजी हिकिड़ी नोटशीट एप्लीकेशन डीजी साहब ना वयल हुई कॉन्ट्रैक्ट मुलाज़मन की पघार वधाइण के सिलसिले में। तो हिते जेका कॉन्ट्रैक्ट मुलाज़मिन हुआ उनकी 15,000 पघार हुई। असां उनके दरख्वास्त कई लोकल गवर्नमेंट नोटिफिकेशन तहत तो उनकी 19,000 रुपया पघार जेका है वह कई वने। वह डायरेक्टर जनरल साहब उनके अप्रूव कई है, जैन सबब हितां तकरीबन सभी गरीब जेके आहिनि मजदूर वर्कर आहिनि उनमें खुशी की लहर है, जैन करे मिठाई विराई है, तिलावत पाक जो ज़िक्र किया वियो आहे पिण। ऐं उम्मीद है डीजी साहब खां अॻिते उनके रेगुलराइज़ करे ऐं उनजा जल्द बेचैनी ख़त्म कई वेंदी। असांजा दोस्त जेके कॉन्टेक्ट मुलाज़िमन जेके 53 दोस्त असांजा कमेटी कया हुआ री इंगेज, उन्हनि जी अॼु सैलरी गवर्नमेंट जो आर्डर कढियो नोटिफिकेशन उन जे तहत 19,000 रुपया थी वई है। असां वज़ीर बल्दियात नासिर शाह साहब ऐं असांजो डायरेक्टर जनरल शमसुद्दीन सुमरो साहब जो असां वॾो शुक्रियो अदा कयूं था। ही मज़दूर यूनियन है असांजी पीपल्स मज़दूर यूनियन, उन जो भी शुक्रियो अदा कयूं था जिन्हनि जी काविश सां अॼु इहो 19,000 पघार थी है। दोस्त जेका हिते नई यूनियन ठही आहे मज़दूर यूनियन, उन जेको आहे सो कॉन्ट्रैक्ट मुलाज़िमन जे लाइ हींअर वॾो कमु करे ॾेखारियो आहे। जेका हुननि जी पघार गवर्नमेंट ऐलान मुताबिक़ 19,000 रुपया थी आहे। उन जी ख़ुशी में ही प्रोग्राम थियो जंहिंमें असांजा ऑफिसर ऐं ॿिया दोस्त हुआ यूनियन वारा उहे हुआ। इन करे असीं डीजी साहब जो शुक्रिया अदा था कयूं ऐं मिनिस्टर साहब जो, ऐं अॻिते जी अपील था कयूं डीजी साहब खे त असांखे जल्द सां जल्द रेगुलर करियो वञे। असीं 1998 खां कमु करे रहिया आहियूं। इन करे असीं इहा पुरज़ोर अपील कंदासीं बिलाल भुट्टो साहब खां, नासिर शाह खां ऐं सीएम साहब का असांखे जल्द खां जल्द रेगुलर कयो वञे। गवर्नमेंट की जो पॉलिसी थी कि जो लेबर को मिनिमम पॉलिसी दी जाए, सैलरी दी जाए, वेजेस दी जाए, उसके तहत इनकी हमने वेजेस इंक्रीज़ किए हैं और इसके लिए हम डायरेक्टर जनरल साहब के बेहद मशकूर हैं कि उन्होंने ये ऐसा इक़दाम उठाया और ये इनकी बड़ी दरीना ख्वाहिश थी और उसको उन्होंने पूरा किया।